सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नुह्यिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फ़ी इमामिन मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असा के हिन भली महफिल में हाज़री जी तौफीक बख्शिया। अनकरीब 15 शाबान जी भलारी रात अचण वारी है, जेका पूरे साल जे तकदीरुन जे लिख पढ़ वारी रात आ, रहमत जे वंड वंडजण वारी रात आ, जे रात में निभागा बि सभागा थी वेंदा आहिनि, जे रात में निदोरा बि सदोरा थी वेंदा आहिनि, जे रात में जहन्नमी बि जन्नती बणजी वेंदा आहिनि। इहा रात मदीने वाले साईं जागी इबादत में, नफलन में, सजदन में, दुआउन में गुजारी हुई। हुजूर जे अहल बैत अतहार, अज़वाज मुतहरात, सहाबा किराम, औलियाए इज़ाम, अल्लाह जे बरगुज़ीदा सालिहानन बि इन रात के जागी इबादत में गुजारियो हुयो। ऐं पूरी दुनिया जे अंदर जिते भी मुसलमान रहन था, उहे इहा रात अल्लाह जी इबादत ऐं बंदगी सां गुजारींदा आहिनि। पर असांजी सिंध जे अंदर हिते वाणिया बरंदा, पाकिस्तान ठहण खां अॻु में वाणियनि जो होल्ड हुयो। पोइ जॾहिं पाकिस्तान ठहियो त ख़ुदा पाड़ पटियन इंडिया, पर उहे पाण इंडिया विया, पर कुछ रीतूं रस्मूं रवाज पंहिंजी उथणी वेहणी जा ढंग रंग छॾियूं वियासीं, अञा ताईं मुसलमान खणी वेठा आहिनि। उन्हनि रीतुनि रस्मुनि जो तालुक इस्लाम सां कोन्हे, मुसलमाननि सां कोन्हे। काफ़रनि जूं सयूं सिधियूं रस्मूं काफ़रनि जूं आहिनि, पर मुसलमान कनि था पिया। जीअं मसलन नंढड़ो ॿार ॼमंदो आहे त 6 ॾींहं ते छठी कंदा आहिनि। तव्हां वटि आहे ॻाल्हायो कोन्ह, छठी जो इस्लाम सां को बि तालुक कोन्हे। इहा छठी वाणियनि जी आहे। ये वाणिया हितों लॾे विया पर छठी छॾे विया। झंड रखण या वाणियनि जी रस्म आहे।
वाणिया अॼु ताईं बि जेकॾहिं हिते आहिनि न किथे ते ॾियारी मल्हाईंदा आहिनि ॾिया ॿारींदा आहिनि बाहि ॿारींदा आहिनि आतिशबाज़ी कंदा आहिनि हाणे मुस्लमान बि हिन 15 शाबान जी राति में ॼाटियूं ॿारींदा फटाका छोड़ींदा आतिशबाज़ी कंदा भाई छा आहे ॼाटियुनि वारी ईद आहे मूंखे त अजब लॻंदो आहे सुवारियूं बि वॾियूं उहे फटाका छोड़ींदा वञनि पुट इहो तरीक़ो मुस्लमाननि जो कोन्हे इहो तरीक़ो काफ़रनि जो आहे इहा रीत गैर मुस्लिमनि जी आहे असीं मुस्लमान उहा वाट वठंदासीं जेका मदीने वारे साईं सेखारी मुंहिंजा सुहिणा हबीब मदीने वारा साईं इहा रात कीअं गुज़ारींदा हा अम्मा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा मुहम्मद करीम जी राणी आहे अबू बकर सिद्दीक जी न्याणी उहा अम्मा साइण थी रिवायत करे जॾहिं 15 शाबान जी रात आई हुजूर मुंहिंजे हुजरे में आया फरमायूं त आयशा मूंखे जिब्रील हींअर ख़बर ॾिनी आहे त इन हाज़िही लैलतन निस्फ़ मिन शाबान ही उहा 15 शाबान जी रात आहे जंहिंमें अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जा एतिरा माण्हू बख़्शींदो आहे जेतिरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरियुनि रिढुनि जे जिस्मनि ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती 15 जी राति बख़्शजी जन्नत ॻाल्हि सम्झई कोन अलाए सम्झई सुभान अल्लाह हथ ॼणनि चई हथ जे मुंहुं वात में मुंग पियल आहिनि ये ॻाल्हि वणे मदीने वारे साईं जी त चयो सुभान अल्लाह साईं फरमायो आयशा हींअर मूंखे जिब्रील ख़बर ॾिनी आहे हिन रात 15 शाबान जे अंदरि मुंहिंजे उम्मत जा एतिरा माण्हू बख़्शबा आहिनि जेतिरा अरब जे कबीले बनू कलब वारनि जे थण बकरियुनि जा रिढुनि जा उन्हनि जे जिस्मनि ते जेतिरा वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती हिन राति में बख़्शजी जन्नती पर इन रात जे अंदर ला यंजुरिल्लाह इला मुशरिकिन वला इला मुशाहिन उहो माण्हू जेको अल्लाह सां शिरक कंदो आहे अल्लाह सां शिरक कंदो आहे उनखे 15 जी रात में रब माफ़ी त न ॾींदो पर निहारींदो ई जेको रब सां शिरक कंदो अब वाणिया शिरक कंदा आहिनि मूर्तियुनि जो बुत हे हनुमान जी मूर्ति आहे हे राम जी हे कृष्ण जी ही काली देवी काली माता उन जूं मूर्तियूं ठाहे उन जी पूजा कंदा आहिनि उन्हनि खां मुरादूं घुरंदा आहिनि उन मूर्तियुनि खे चवंदा आहिनि इहे मींहं वसाईंदियूं मूर्तियुनि खे चवंदा आहिनि इहे असांजे लाइ ॾुख लाहींदियूं दर्द लाहींदियूं खीर ॾींदियूं पुट ॾींदियूं मूर्तियुनि खां घुरंदा आहिनि पर मुस्लमान बि वाणियुनि जे असर में हाणे पीर जो फोटो लॻो पियो आहे दीवार ते मुर्शिद जो फोटो सुबुह जो उथंदा हार खणी उन फोटो खे पाराईंदा पोइ उनखे ॿाहूं वॼो मुर्शिद लजपाल पारत हुजे आहे या कोन्हे मुस्लमान पोइ उन वाणीअ में हिन में कहिड़ो फ़र्क़ु थियो हू वाणियो मूर्ति जी थो पूजा करे पीर जे फोटू जी पूजा थो करे अदा इहो इस्लाम जो तरीक़ो नाहे इहो मुस्लमाननि जी वाट नाहे इहो असां सुन्नियुनि जो तरीक़ो नाहे इहा वाणियुनि जी हिंदुनि जी काफ़रनि जी रस्म आहे मुशरिकनि जी रस्म आहे 15 शाबान जी राति रब मुशरिक खे निहारींदो ॿियो वला इला मुशाहिन जंहिंजे दिल में बुग़्ज़ आहे कीनो आहे कुदूरत आहे
इन मानू के रब निहारींदो ई कोन 15 शाबान जी रात हेडो वड फुड़ा मीह पिया वसंदा गुनाह पिया धोपंदा माफियूं पियूं मिलंदियूं अल्लाह जी रहमत सलींदी हल मिन ताइब आहे को बख्शिश घुरण वारो तो बख्शे छड़िया हल मिन मुब्तल आहे को मुश्किलात वारो आहे को हाजतमंद आहे को जरूरतमंद आहे को कर्जी आहे को बेऔलाद आहे को परेशानी वारो अचो मारब हड़ मुरादू पूरी हत्ता तत्र अजर पिरे फुटण ताई ये सारी रात रब जे रहमत जा पड़ा ऐलान पिया फिरंदा हिन चोर के माफी शराबी के माफी लोहारी के माफी बदकार के माफी पर मुशरिक के माफी ना है दिल में बुग़्ज़ कीनो रखण वारो 15 जी रात भी इन जी रात ना माफी ऐठियो साईं फरमायो वला इलाक़ात रहमिन माइट्रियों छिन्नण वारो बिरादरी टोड़ण वारो रिश्ता छिन्नण वारो इन्हें के 15 जी रात रब निहारींदो बिरादरी छिन्नण माइट्री टोड़ण रिश्ता छिन्नण शरीयत में हराम आ जो शरीयत में बिरादरी जेको अजाजत में कराबत में आ तुझी लिछ में आ भली करे नानक में आ या डाडंग में आ पर तुझे रिश्ते में आ तुझी माइट्री में आ वो माइट्री छिननी ना है माइटन का तकलीफूं भी जरूर मिलंदियूं हन माइटन में अणसांदाई भी घणी हुंदी आ माइट तुझे इज्जत के सही न सघंदा हन उन्हन जे तरफा तो के तकलीफूं बराबर पहुंचंदियूं हन पर वडी दिल कर वडो थाव कर वडो सब्र धार हू चवनई तू मचो वाता वराए वाह बेटा ही वाह फरमाए तो हू चवनई तू मचो वाता वराए अद अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलियो कीने वारो कीन की जंहिंजे अंदर में कीनो आ बुग़्ज़ आ कुदूरत आ कुछ न पिराईंदो हू तो सा हसद रखे तू हसद न रख हू गार दे तू दुआ दे हू छिने तू गन सुभान अल्लाह वडो भलो अमल थव वडो भलो अमल थव मदीने वाले साईं जी हदीस आ इमाम अहमद रिवायत आंदिया मुस्नदुल बाजार में इमाम हाकिम शहीद भी आ रिवायत आंदिया मदीने वाले साईं जो फरमाना पर इने हदीस जो रावी नालो बुधंदे न उन्हें असा भी जो यहां ठरी पौंदो जे या रिवायत बयान कई हुजूरत बयान कयो पर के उम्मत तई के हदीस पहुंचाई वो रावी या मौला अली जो नालो बुध त मोमिन जो पाव रत जो वधी विदो आई अली जो नालो वठंदे न मुनाफिक जो मुंह हे हिकड़ो आहे गुलाब बियो वरी हुंदो आहे जुलाब अली जो नालो वठ मोमिन जो मुंह गुलाब वांगे मुनाफिक जो मुंह जुलाब उन्हीं जा सांग सब सोला चवे जे को अली मौला अली मौला अली मौला अली जे इश्क में रहते सदा मोमिन सुखियो रहंदे अली जे इश्क में रहते सदा मोमिन सुखियो रहंदे न ॾिसंदे के कॾहिं झोला अली मौला चो अली मौला ये हथ बि क़यामत में शाहिदी ॾींदा
तुझी मोहब्बत क़यामत में गवाह थींदी ओ ॾिसंदो न के झोला चवे जेको अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली सां बुग़्ज़ किया मुनाफिक या काफिर अली सां बुग़्ज़ किया मुनाफिक या काफिर अली जे दुश्मन जे लाइ गोला गोली भी नंढड़ी शे आ गोली समझो था ना गोली गोली नंढड़ी शे वडो को गोलो अली जे दुश्मन जे ले गोला अली मौला उन्हीं जा सांग सब सोला चवे जेको अली मौला हजरत मौला अली तो रिवायत करे मुँह मदीने वाले साईं का बुधो लजपाल नबी फरमायो मन सरहू अय्यु मुद्दलहू फी उमरिही व युवस्सिलहू फी रिज़्क़िही व युदफ़उ अन्हु मीतत सूअ फलयत्तक़िल्लाह वल यसिल रहमहू तर्जुमो बुधाया मौला अली रिवायत कई मदीने वारो साईं तो फरमाए जेको मानू चाहे थो उन्हें जी उम्र वधाई वने जेको मानू चाहे थो उन्हें जो रिज़्क़ वधायो वने जेको मानू चाहे थो उन्हें का बुरो मौत टारियो वने टे गालियूं जंहिंजी ख्वाहिश आहे जंहिंजी तमन्ना है टे गालियूं चाहे थो उम्र जो वाधारो रिज़्क़ जो इज़ाफ़ो बुरे मौत खां बचाव टे गालियूं जेको चवे थो उनखे ॿ कम करणु खपनि मदीने वारो तो फरमाए त अल्लाह फरमायो आ मां मुहम्मद ज़ामिन आहियां ये टई गालियूं उनखे मिलंदियूं जेको ॿ कम कंदो फलियत्तक़िल्लाह पहिरियों अल्लाह जी ज़ात खां डिजे खुदा जो खौफ रखे ऐं ॿिए नंबर ते फलयसिल रहमहू पंहिंजी मिठियूं ॻंढे बिरादरियूं ॻंढे रिश्ता जोड़े अल्लाह खां डिजे रिश्ता जोड़े इन जे रिज़्क़ में बरकत माल में बरकत उम्र में बरकत बुरे मौत खां रब इनके महफूज रखंदो सुभान अल्लाह इन जे अञा मां थोरो वज़ाहत कयां पुट हर माण्हू खे ख्वाहिश आहे त मुंहिंजो रिज़्क़ कुशादो हुजे हाणे साईं जी गाॾी ॾिसी मूंखे बि रीस थींदी त अहिड़ी गाॾी मां बि वठां वॾेरे जो बंगलो ॾिसी ॿिए खे बि ख्वाहिश ईंदी मूं वटि अहिड़ो बंगलो हुजे हर कंहिंजे दिलि जी ख्वाहिश आहे पंहिंजो घरड़ो अथसि उहो सीमेंट जो पको ठहियल आहे पर जॾहिं फलाणे बंगला वॾा चवाया मैं बि अहिड़ा बंगला हर माण्हू चाहे थो मुंहिंजे रिज़्क़ में कुशादगी हुजे माल जंजो हुजे बैंक बैलेंस हुजे भली गाॾी हुजे भलो बंगलो हुजे साईं फरमाइनि था जे ख्वाहिश अथव रिज़्क़ जे वाधारे जी चाहियो था तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवे उम्र का सवाई पोड़ो थी वियो अच्छी ॾाढ़ी थी वई त बि हणंदुसि रंग परे खां जीअं सुहिणो लॻा पंहिंजे पाण खे जवान बणाइण जी कोशिश थो करे मिसाल का बीमारी थी वई मौत जे डप खां हितों जी दवा नथी लॻे सखर हलियो वियो सख
मुखर जी न लगी नवाब शाह वियो हैदराबाद वियो कराची ताईं जनाह ताईं वियो आगा खान अस्पताल में वियो चङो भलो थिया मौत न अचे अञा नंढा बच्चा आहिनि परणाइणा आहिनि अञा शादी करणी आहे अञा हीअ ख्वाहिश पूरी करणी आहे हर माण्हू चाहे थो उमिरि वधी हुजे साईं फरमाइनि था ॿ कम कयो उमिरि रब तव्हांजी वधाए छॾींदो रिज़्क़ तव्हांजो रब वधाए ऐं टी ॻाल्हि मौत पुट हिकिड़ा माण्हू आहिनि कुझु न थी घर में मौत आहे इज़त वारो मौत हिकिड़ो एक्सीडेंट थी वियो जिस्म चिचिड़जी वियो मुंहुं सुञाणप में नथो अचे को बाहि में सड़ी वियो हाणे जहाज जा 2-3 हादसा थिया आहिनि अमेरिका में माण्हू सड़िया त मुंहुं बि सुञाणप में नथो अचे ओ मिठा बुरो मौत हिकिड़ो माण्हू रेल जे हेठां अची वियो उन जो लाश बाल्टी में विझी खणी आया कचूमर बणजी कीमो बणजी वियो बुरो मौत आ अल्लाह का पनाह घुरो रब शर बुरे मौत का बचाए ईमान सां लॾाए ईमान वारो मौत नसीब फरमाए ओ अदा साईं फरमाइनि था 2 कम कयो ईमान वारो मौत मिल सुठो मौत मिलंदव भलो मौत मिलंदव रब बुरे मौत खां तव्हांखे बचाए छॾींदो 2 कम कयो हिकिड़ो अल्लाह जो ख़ौफ़ रखो रब खां डिॼो जेको रब खां डिॼंदो आहे न उहो कंहिंसां ज़ुल्म न कंदो नाजाइज़ी न कंदो नाइंसाफ़ी न कंदो पराओ हक़ न खाईंदो चोरी न कंदो फुर न कंदो धाड़ो न हणंदो रिश्वत न वठंदो व्याज न खाईंदो न्याणी न खपाईंदो पैसनि ते जंहिंजे अंदर में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो न गुनाहनि खां बचंदो आहे ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था हिकिड़ो अल्लाह जो ख़ौफ़ रखो ॿियो बिरादरियूं जोड़ियो माइटियूं ॻंढियो रिश्ता जोड़ियो रब तव्हांजी उमिरि वधाईंदो रिज़्क़ वधाईंदो बुरे मौत खां बचाईंदो अॼु भाउ सां नथो ठहे सौट मासा त परे जी ॻाल्हि आहे भाउ सॼो भाउ सां नथो ठहे पुट पंहिंजे पीउ सां नथो ठहे माउ पंहिंजे मां सां बच्चो नथो ठहे ओ मिठा अॼु बिरादरियुनि में छेड़ा आहिनि कोर्टुनि ते चढ़िया बीठा आहिनि फतवाऊं मौलवियुनि खां कढाईंदा था वञनि तलाक थी वई को कोर्ट ते बीठो आहे त मुंहिंजी धीउ खे तलाक खपे बिरादरियूं टोड़ियूं थियूं वञनि रिश्ता छिना था वञनि साईं फरमाइनि था 15 जी राति ईंदी आहे रहमत जी वंड बि आहे हर गुनहगार खे रब बख़्शींदो आहे हर बदकार खे माफ़ी ॾींदो आहे पर जंहिं माइटी छिनी इन खे रब निहारींदो ई ओ मिठा पंहिंजे बिरादरी सां बुरो सलूक न कर रब तोखे नवाज़ियो आहे इज़त आहे दौलत आहे पैसो आहे रब तोखे सुखियो कयो आहे पंहिंजे ग़रीब माइटड़नि जी संभाल लहंदो कर हली वञी ईद ते कंहिंखे कपिड़नि जो वॻो वठी ॾे कंहिंखे ईद जा लटा कपिड़ा उन जे बचनि जे लाइ वठी ॾे कंहिंखे ईद जो सीधो सामान वठी ॾे रब गंज ॾिना अथई हिकिड़े ॾींहुं गाॾीअ जी डिगी सॼी राशन सां भरे राति जो वक़्तु हुजे माण्हुनि खे न ॾेखारिजांइ सेल्फी न कढाइजांइ त हर को ॾिसे त हिनखे मां ख़ैरात थो ॾियां सेल्फी जो हिकिड़े माण्हू फेसबुक में ॾिठो कापे में हीअं गिलास में हथ विझूं हिकिड़ो हथ हेॾो सॼो मोबाइल में हितो हीअं करे फिरसि अरे ख़ुदा जा बाना तूं इबादत करण आयो हीअ रब जे घर ते बैतुल्लाह में आयो ही अल्लाह जे ख़ातिर इबादत कर सेल्फी कढी वरी आयो फेसबुक में हणंदो त मां काबे ताईं पहुतो टके जो बि अजुर न मिलंदो तिर जेतिरो बि फ़ाइदो न मिलंदो जेको माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ कयईं ओ मिठा ख़ैर करी ख़ैरात करी माण्हुनि जे लाइ न ॾिसण वारो रब ॾिसे थो साईं फरमाइनि था हत व रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तअलमु शिमालुहु मा युनफ़िक़ु यमीनुहुु
उहो माण्हू जेको ख़ैरात कंदो आहे पर लिकाए ख़ैरात कंदो आहे, सचे सां ख़ैर करे त खॿे खे ख़बर न पवे, इहो माण्हू अर्श अज़ीम जे साये हेठां हूंदो। मूं अर्ज़ पे कयो त ईद अचे डिगी साबान जी भरे वञ रात जे वगड़े में ग़रीबन मिस्कीनन माइटरन अज़ीज़न ग़रीबन के पहुचाए। खुदा जो कसम आ जेका तोखे दुआ मिलंदी तोखे अॾे छॾींदी, जेकॾहिं करोड़पति आई त अरबपति बणाए छॾींदई, जे लखपति आई त करोड़पति बणजी वेंदे। मिटनि सां बिरादरी सां सुठो सलूक कर, उन्हनि जा मजबूरियुनि जा फ़ाइदा न वठंदो कर, उन्हनि ग़रीबनि खे न सताईंदो कर, मिस्कीननि खे न ईज़ाईंदो कर। पंहिंजे माइटनि रिश्तेदारनि अज़ीज़नि ग़रीबनि जी संभाल ल। रब तुंहिंजी रिज़्क़ में वाधारो, माल में वाधारो, उम्र में वाधारो, बुरे मौत खां रब तोखे बचाए छॾींदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था 15 शाबान जी रात ते माइटी छिनण वारे खे रब निहारींदो ई कोन, ऐं उहो माण्हू जे पंहिंजी अबे अमड़ खे रंजायो आ, जे पीउ मां खे रुसायो आ, 15 शाबान जी रात उन खे रब निहारी। माफ़ी त न ॾींदुसि पर निहारींदुसि कोन। जिते अबो नाराज़ आ, जिते अमड़ नाराज़ आ, ओ अदा अबो तुंहिंजे लाइ काबो किबलो आ, अम्मा तुंहिंजे लाइ। साईं फरमाइनि था अल जन्नत तहत अक़दामिल उम्मत, जन्नत अमड़ जी जल जे पेरनि जे हेठां। अल अबो सतो अबवाबुल जन्नत, पीउ बेहश्त जो विचों दरवाज़ो आ। ओ अदा ओ नूरपुर वारा कीअं ख़बर पवंदी तो ते रब राज़ी आ या नाराज़ आ? ॾिस जे अबो तो ते परतला राज़ी आ, सम्झ त अल्लाह बि राज़ी आ। अमड़ तो सा नाराज़ आ, सम्झ त वाहिदुल कहर बि तो सा नाराज़ आ। ओ मिठा पंहिंजे अबे अमड़ सां हुस्न सलूक कर, उन्हनि जे ज़रूरतुनि जो ख़्याल कर, पंहिंजे हलाल कमाई मजा पंहिंजे अबे जी ख़िदमत चाकरी सेवा कर समुंड जी जिते जर वहे तो जाल, सवे बहन सीर में माणक मोती लाल, जे मासो जुड़ी माल तब पुजारा पुर थिए। चो सल्लल्लाहु अलैहि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ओ मिठा 15 शाबान जी रात में उहो माण्हू भला इला मुदमिन खमरिन, जेको शराब ते हमेशगी करण वारो, शराब जो मवाली आ, शराब जो आदी आ, नशेबाज आ, 15 जी रात रब उन खे निहारींदो ई। नशो को हीरोइन जो मवाली, को चरस जो, को डोडी जो, को अफीम जो, को भंग जो, को शराब जो, को ठरे जो। साईं फरमाइनि था इन शराबी जेॾीमहिल शराब पीअंदो आहे उन जो ईमान ईअं फुरिजी वेंदो आहे जीअं को माण्हू कमीस बदन त लाहींदो आहे, कमीस लाहे जिस्म खुलो थी पवे। जेॾीमहिल नशे में ईंदो आहे ओॾीमहिल मलाइक उन जो ईमान फुरे वठंदा आहिनि। बेईमान जे नशे जी हालत में मरी वञे बेईमान थी वञे। नशे जो हिकिड़ो ज़र्रो वापराए 40 ॾींहं उन जी दुआ क़बूल न पवंदी आहे। ओ मिठा मोमिन नशो न कंदो आहे, मोमिन या बुरी आदत न अपनाईंदो आहे। जेकॾहिं 15 शाबान जी रात जी रहमत खपई, मग़फ़िरत खपई, जन्नत खपई त 15 खां अॻु में इहो नशे जी आदत छॾ।
जे अबो अमा नाराज़ आ तो उनके परचाए वठो जेकॾहिं कंहिंसां छेनहरो कयूं वेठो ई बिरादरियुनि खां रुठो वेठो ई उन्हनि खे परचाए वठ जीअं इहा राति अचे त तोते रब जी रहमत जा वॾ फुड़ा वसी वञनि तुंहिंजो नालो जन्नतुनि में लिखजी वञे चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या हजरत अनस तो रिवायत करे मुस्नद अबू यअला में रिवायत आ मुझे आका फरमायो लजपाल नबी फरमा इन्न सदक़त वसिलत रहम यज़ीदुल्लाहु बिहिमा फिल उम्र व यदफ़उ बिहिमा मीतत सौ व यदफ़उ बिहिमल मकरूह वल महज़ूर एकड़ो सदको ऐं खैरात छा सदको ऐं खैरात अल्लाह जेतरी तौफीक ॾिनी आहे गरीबनि खे मिस्कीननि खे खैर खैरात ॾे सदको करे ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था माइटियूं ॻंढी बिरादरियूं जोड़े ये ॿ कम हिकिड़ो सदको ऐं ॿियो चओ वरी चओ माइटियूं ॻंढे ये ॿ कम जेको करे साईं फरमाइनि था इन्हनि टिनि कमनि जे सदके अल्लाह ताला उन जे उमिर खे वधाईंदो उन खे रिज़्क में बरकत ॾींदो बुरे मौत खां बचाईंदो आफ़तूं शामतूं मुसीबतूं दर्द परेशानियूं अल्लाह इन ॿिनि शयुनि जे सदके टारे छॾे परवारा के दुख हिन रोजरा सूरन में सड़ियो वेठो हर को वकोड़ियो वेठो पत्थर पराओ सूरज सब किंजे पंहिंजा जे का घणी पुछो न त अची पग में पस अंदर मिड़े यगिनी हर मानू के पंहिंजा सूर नंढन के सूर नंढा वडन के सूर वडा समझो था न ओ बेटा ये जेके परेशानियूं इन गणतियूं इन्हनि जो इलाज मदीने वारे साईं ॾिनो आहे हिकिड़ो सदको कयो ख़ैरात कयो ॿियो बिरादर जोड़ियो रिश्ता जोड़ियो माइटनि सां माइटियूं ॻंढियो अल्लाह तव्हांजूं मुश्किलातूं मुसीबतूं आफ़तूं लाहे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या पंद्रहीं जी रात जे नसीब में अचे नूरपुर वारा छा कंदे छा कंदा जी फटाका ॼाटियूं भला ॿियो न त निंड त आहे वरी सखरनि जहिड़ा त माशाअल्लाह जहिड़े जन्नत सियारो सवड़ वरी सखरो माण्हू न मिठा जिंदगी निंडुनि जे लाइ खोड़ा आराम जे लाइ खोड़ा कचहरियुनि जे लाइ खोड़ रातियूं आहिनि 15 शबान जी राति निंड न कबी ग़फ़लत न कबी फटाका ॼाटियूं न ॿारबियूं रोअदा इन राति में थी तूं मलूल जिए रुनो इन रात में हजरत रसूल रोअदा इन रात में थी कायमा जिए रुनी उन रात बीबी फातिमा 15 शबान जी रात में 50 नफल पढ़बा 100 रकातूं या सलातुल खैर जी नमाज़ मदीने वारे साईं फरमायो जेको 15 जी रात में 100 रकातूं 50 नफल तो पढ़े पूरी जिंदगी जे गुनाहन के रब बख्शे माफ करे 15 जी रात में जेको मानू 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे पूरो साल उन जे रिज़्क में रब बरकत विझी ॾींदो आफ़तूं शामतूं मुश्किलातूं मुसीबतूं रब टारे छॾींदो 15 शबान जी रात जेको
1000 भेरा दुरूद पढ़े 1000 हिन साल से माशाअल्लाह वरी या 15 शाबान ते जुम्मे शरीफ जी ईद में ईद भलाई में भलाई साईं फरमाता जुम्मे जे ॾींहं ते जुम्मे जी रात में जेको मुंहिंजो उम्मती 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे मूंखे एतिरो वेझो हूंदो एतिरो मूंखे करीब हूंदो उनजो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां छुहंदड़ हूंदो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी मोहम्मद मिठे सां मिलाए दुरूद मुरादूं दिलनि जूं पुजाए दुरूद ज़ियारत शफ़ाअत मिठे मीर जी ऐं जन्नत जी रात रसाए दुरूद इन रात में दुरूद घणो पढ़बो अस्तगफार पढ़बी दुआ घुरबी दिल जान सां दुआ घुरबी छो त इहा शबे बराता बरात जी माना नजात छोटकारो आ मुंहिंजा दोस्तो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ 15 जी रात आई दुआ पियो घुरे ए मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम ये छोटकारे जी रात आ मां तोखूं जहन्नम जी बाहि खां छोटकारो तो घुरां जहन्नम जे अज़ाब खां छोटकारो तो घुरां कब्र जे अज़ाब खां छोटकारो तो घुरां मालिक बुरे मौत खां छोटकारो तो घुरां मूंखे छोटकारो ॾे अखियूं ॿूटियूं पियूं ने रोए बि पियो दुआ बि घुरे पियो ईअं महसूस थियो त बुक में का शइ पई आहे अख जो खोलियई त सब्ज रंग जी रेशम जो कपड़ो आ बुक में पियो आ उनखे खोलियई उन में सुरहो कागज़ आ उन कागज़ ते लिखियल आ हाज़िही बराअतुन मिनल अज़ीज़ इला अब्दिल अज़ीज़ अज़ीज़ रब जे तरफा छोटकारे जो चिट्ठो आ पंहिंजे बाने उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे छोटकारे जो चिट्ठो आ ओ मिठा इन रात में बरात वारी रात आ जहन्नम का छोटकारो मिलंदो आ दुखन का छोटकारो मिलंदो आ गमन परेशानिन का छोटकारो मिलंदो आ इन रात में जागो नफल पढ़ो जिक्र कयो इबादतूं कयो खबरदार के ईज़ा न पहुंचाइजो के मुसलमान काफर गैर मुस्लिम जीत जानवर पखी पखण कंहिंखे भी ईज़ा न पहुंचाइजो छो त इन रात में साल जे मुक़द्दर जा फैसला लिख को अमीर थींदो को गरीब थींदो को जन्नती थींदो को जहन्नमी थींदो कंहिंखे पुट जमंदो कंहिंखे धीउ जमंदी कहिड़ो हज ते वेंदो कंहिंखे मदीने वारे जी ज़ियारत 15 जी रात लिखबी आ 15 जी रात तकदीर लिखबी आ मुक़द्दर लिखबो आ मिठा नईम सेठा वडो मालदार आ वडो दौलतमंद आ वडे पैसे वारो आ समेत उन जा नौकर चाकर बेली बाना खिदमत गुजार हैं 15 जी रात आई है पंहिंजे महल में माड़ी में वेठो बारों दरवाजे तो सदा लगी पेनू फकीर सदा ॾिनी अल्लाह वास्ते मानी गभो जो टिन जो पुकारो आयो गरीब मिस्कीन दर ते सदा हे दुनिया जो नशो पैसे जो गुरूर पैसे जी आकड़ जॾहिं ईंदी आहे न ॾाटे में वकड़ विझी याने माना करे ॻाल्हाईंदो आहे मिठा तुंहिंजी ख़बर आहे मिटीअ मां पैदा थियो ही मिटीअ में वेंदे तुंहिंजी आकड़ अचाई गुरूर अचायो खाक जो पुतलो आही तोखा वॾा हुया जेके माहू लोने काटन जा कलफ लॻल कपड़ा पाए समझंदा त सिंध खे असां था हलायूं असां जहिड़ो ॿियो को कोन्हे अॼु मिटीअ जे अंदरि वञी कब्रिस्तान जो सैर त करे जेका मिटीअ जी ढेरी ॾिसींदो न हर मिटीअ ते ढेरी जे हेठां हिकिड़ो शेर सुतो पियो आहे इहो बि तो वांगुरु माहू लोने हलंदो हुयो अॼु वञी ॾिसी त छा दुनिया जो नशो पैसे जो नशो माण्हू खे मगरूर करे छॾींदो आहे पंहिंजी औकात मां माण्हू खे कढी छॾींदो आहे
पैसे जे नशे में नौकर के जड़े हे पिनण दी रात हे फकीर चे हिन भली रात में सुख पिटायो वनी बटे पात्र तहणी नौकर के वरी एड़ा कम खपन नौकर जो वियो उन गरीब के मोचड़ा है तड़ाई ठिकार नहीं उन गरीब मथे निहारे अखिन में गोड़ा गाड़े चो मुजा मौला तोखे दा पुत्र हदीस पाक में आंदे दाह का बच जो जो अल्लाह का सवा जो एकड़ो मानू मन के जी सूबेदार सा यारी के जी मुख्तियार कार सा यारी के जी सीजा डी सीजा के जी वडेर सा के जी सरदार सा यारी एकड़ो गरीब बिचड़ियल मानू जो अल्लाह का सवा जो साईं फरमाइन था त उन मानू की बददुआ का बच जो जो अल्लाह का सवा जो को ज़ात रस उन्हें जी दाह अल्लाह जे अर्श के लोडे छड़ी दिया रब फरमाइंदो मजलूम सब्र कर तुझो केर ना है तुझो मां अल्लाह जरूर तुझी मदद कंदुस वलो बदहीन भली थोरो वक्त खणी लगी वने पर मां तुझी मदद जरूर कंदुस जालिम का इंतकाम तुझो मां गरीब मोचड़ा खादा रोंदो हलियो वियो पर कपड़ जी रात हुई न लिखो को बियो उन्हें गरीब वनी को अबरो सबरो को कमड़ो कार शुरू कयो अचे बरकत पई अचे पैसे वराण कई वो मानू चंद महीनन के अंदर रब उनके अडे छड़ी रब ॾियण ते अचे त देर न जे फुरण ते अचे त देर न वो मिस्कीन मानू मारी ठाई बंगला ठाई दौलतमंद बन जी वियो ऐं हो नईम सेठ अच्छे नुकसान शुरू थिया हेडो लखन जो नुकसान हेडो करोड़न जो नुकसान हेडो खबर नुकसान जी पई अचे नुकसान पवंदा विया पवंदा हिकड़े दी ज़ाल के चई तोखे मुतला कढी मुझे घर में ज़ाल कियो म्या मुझो डो केड़ो कयो आ बेवजह तू मुझे छो तलाक दी जी बस निकुर मुझे घर में मुझे तलाक दी माई बेचारी इज्जत गुजारे वनी बियो को लिखियो ले कयो पूरो साल गुजरी आयो वरी सागी 15 शाबान जी रात आई वो नईम सेठ माल व्या दौलतू व्यूं पैसा व्या नौकर चाकर बेली बाना व्या वो किस्तो हथ में गोदड़ी जिची में दर दर ते पिनण शुरू कई पिनंदे वडी मारी ठई उन जे अगियो भी चई अल्लाह वास्ते मानी गभो जो ट्रिंडियन जो बुखार साजी सदा जेका फकीर परसाल है ट्रिंडियन जो बुखार आया अल्लाह वास्ते मानी के बुखार आयो तो माई घर धजाणी मानी मोड़ खणी आई फकीर के जो डिठई ते नहीं मुर्स वो उन जी पुरानी साल हुई माई दाह करे रुई उदा मौला तुझी साथ बेनियाज तुझी साथ बेपरवाह कल ते ही मानू लखन सा कुडण वारो करोड़न सा रांदियूं खेलण वारो किस हथ में दर दर ते तुझी काई काई रीत कहारिया मुझी तोबा जारिया तुझी काई काई रीत ओ कहारिया तुझी काई काई रीत कहारिया मुझी तोबा जारिया तुझी काई काई रीत माई रुनिया दाह करे किरी पया मुड़स ड्रोड़ंदो आयो छा थियो फकीर पे अदबी कई छा थियो चवण लगी तो मुंजा घर वारा फकीर कुछ न चयो पर मु वाहिदुल कहर जी कहारी तो खाग में मुझो निकाह नईम सेठ सा हुयो वडो मालदार हुयो पर अजुने जे गिची में पिनण वाली कोतड़ी डिठी तम उन जे हथ में किस्तो डिठो तम उनके पिन दे डिठो तम अल्लाह जी बेनियाजी के दिसी मुके रोण अची वियो आ तो वो घर वारो चवण लगो ओ घर वारी इने का अन्या अजीब बी गाल बुधाया मां वो सागो पेनू आया अजो की रात में मुके मोचड़ा हणी दर दर धिकारे
हिकड़े में रब फैसलो कयो हुन जी ज़ाल मुझे निकाह में ॾिनई माल बंगला मारियूं मूंखे ॾिनई उन साॻे अमीर खे पेनू बणाए मुझे दर ते रब पिनाए छॾियो आहे ओ अदा अल्लाह जी बादशाही आहे अल्लाह जी हुकूमत आहे उन में आकड़ न कयो नाज़ न कयो नियाज़ निवड़त आजिज़ी इख्तियार कयो ये रात रब के राज़ी करण जी आहे प्रिय के परचाए ओ मुझा मालिक गुनाह बख्शाया मुझा मौला गुनाह बख्शाया वठी मेरे मुहम्मद आया जेरी मन बानो 15 शाबान जी रात में सिर सजदे में रखी दुआ घुरंदो आ अल्लाह फरमाइंदो आ मुखे हया अची वेंदो आ कीअं इन जी दुआ खाली मोटाया जरूर इन जी दुआ ओ मिठा या रात जे मिली वने न रात मल्हाए छादा चओ केड़ा केड़ा मल्हाइंदो या रात मल्हाए भी अल्लाह जे इबादत सां रब जे बंदगी सां नेक कमन सां चंगे कम सां भला जे इहा रात के चंगी मजलिस में गुजारियो तो खीर में खंड तव्हां के दावत ॾियां थो 15 शाबान जी रात दिलबराबाद मोरे बेटा हिकड़ी नमाज है सलात तस्बीह जंहिंजे लाइ मदीने वाले साईं फरमाया जिंदगी में हिकड़ो भेरो पढ़ी वठे उन जा नंढा वॾा ॼाणी वाणी या ख़ता में थियल हर ई गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो 15 शाबान जी रात इहा सलात तस्बीह जी नमाज जमात सां पढ़बी दिलबराबाद में हज़ारे माण्हू पूरे पाकिस्तान का गॾु थींदा इज्तिमाई दुआ थींदी तव्हां खे गुज़ारिश कयां थो इन दुआ में ज़रूर शरीक थियो सलात तस्बीह में शरीक थियो अल्लाह करीम जल शान असां सभिनी खे शाल अमल करण जी तौफीक अता फरमाए इहा रात मल्हाइण जी तौफीक अता फरमाए वमा अलैया इल्लल बला اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين मुझा मौला ही जेकी ख़त्मा शरीफ पढ़िया विया ही पाक कलाम जन मरहूमन जे ईसाल सवाब जे लाइ जलसो थियो मौला उन्हनि जे रूहनि खे पहुचा उन्हनि जी मग़फ़िरत फरमा उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा मुंहिंजा मालिक हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा अॼु जेको क़ुरान ऐं हदीस ॿुधोसीं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله